Hey there. Subscribe to my channel. यार बीत है यार बड़ी साथियो भूख जी पासा आता है यार कुछ इंतजाम करे यार बी इंतजाम क्यों दा कर बेवकूफ होटल आ रो हां बेवकूफ है यार करे 2 मिनट बस कर वनी 2 मिनट बी काल वनी वरी अलाए कहीं याद क्यों ॾिसां त कहिड़ो चरियो आहे याद काड़ी केरु रॉन्ग नंबर अलाए छा हलो खणी त ॾिसूंसि था हेलो हां दा होटल आ रो मैनेजर तो करे हा हा बा हा इहो पंहिंजो 1 किलो कढ़ाई छेले जी कुठल ऐं उन में लीमो पुरकियल ऐं कारा मिर्च ज़्यादा विझजांसि ऐं अलाह ताईं तोखे नेकी ॾे 10 चपाटियूं ऐं ॿियो कुझु न बनान बि मोकिलिजांइ अबा एॾो को ढोर खाईंदा या केरु खाईंदो जानवर आहे छा 10 चपाटियूं बनान हलू बेड़ा अब तोखे कहिड़ी ख़बर बुखा साईं छोकिरे जा पासा वता आहिनि तकड़ में ऐं ॿुध आख़िर में सलाद ज़रूर मोकिलिजांइ ॾाढी वणंदी आहे साईं छोकिरे खे अदा ॿियो छा ॿियो कुझु लिखराइणो थी आहे बस कहिड़ी जो ॻाढ़ी हुजे बिलू हुजे फिकी हुजे सभु आइटम आया आहिनि बिना फेमस ते मरो था पर मोकिलियां का ते एड्रेस ॾिसी कहिड़ी जाइ ते कंहिंजी होता कदे कंहिंजे नाले ते पैसा केरु जमा कराईंदो कसम सां बाबा वो ओता के याद नथी आहे रफुआरी ओता करे मोकिलिजांइ बाक़ी नाले तोखे नालो ख़बर न आहे अल्लाह जे नाले ते तकड़ में